تلك آيات الكتاب الحكيم هدى ورحمة للمحسنين الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم بالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم أولئك هم المفلحون ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم ويتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين فإذا تتلى عليه آياتنا ظل مستكبرا كأن لم يسمعها كأن في أذنيه وقرا فبشره بعذاب أليم إن الذين آمنوا وعملوا الصالحات لهم جنات النعيم خالدين فيها وعد الله حقا وهو العزيز الحكيم. اللهم صل अल्लाह जा सआदतमंद बंदा हिकिड़ी जमात आहे, ॿिया शकावत वारा मखलूक ॿी जमात, टी जमात हिननि जे विच ते आहे। सआदत बि उन्हनि में हुजे, शकावत ऐं बदबख्ती बि उन्हनि में लभे। हिते अलाह तबारक व तआला अहिड़े बहाननि जो बयानु फरमायो आहे जेके टई क़िस्म आहिनि। ही सूरत आहे लुक़मान। इहो बुज़ुर्ग हुयो हिकिड़ो वॾो, हज़रत लुक़मान सां मशहूर। लुक़मान हकीम बि हुनखे चवंदा आहिनि। अलाह हुनखे हिकमत ॾिनी हुई। दुनिया में हिकमत जो मूजिद, तिब जो मूजिद ठाहींदड़ हो। बूटियूं, जड़ियूं, शयूं, पथर, हिननि जा ख़ुलासा, असर, जौहर इंसान जी तबियत लाइ हू लिखंदो ऐं उहे ठाहे माण्हुनि खे ॾींदो। माण्हू ख़ुशि थी पवंदा। हितां शुरू थी आहे तिब थी। अहिड़े क़िस्म जो माण्हू बुज़ुर्ग परहेज़गार। एतिरे क़दुरु जो आलमनि इन में इख़्तिलाफ़ कयो आहे। क़ुर करीम में रब ताला उन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, हुनजा कौल बयानु कया आहिनि त लुक़मान हीअं चयो, लुक़मान हीअं चयो, ईअं अलाह ताला नबीअनि जे लाइ बि फरमायो, फलाणे नबी हीअं चयो, फलाणे हीअं चयो। इन ॻाल्हि जे करे माण्हू सम्झनि था त हे बि नबी आहे, पर उन्हनि खे अलाह ताला नबी कोठियो हो, हिन खे नबी चयो न आहे। तंहिं करे पोइ केतिरनि माण्हुनि चयो त नबी न आहे, वॾो बुज़ुर्ग आहे। ॿियनि वरी इन ॻाल्हि खे ॾिसी चयो त जॾहिं अलाह हिन जूं ॻाल्हियूं नबीअनि जे ॻाल्हि वांगुरु बयानु कयूं आहिनि क़ुर में, इहो नबी आहे। ख़्यालु रखो, अलाह तो ॼाणे, फ़ैसिलो कोन्हे आयल हिन बारे में। बहरहाल अज़ीम शख़्सियत सम्झ में अचे थी, वॾो माण्हू आहे। हिते सूरत सारी क़ुर जी हज़रत लुक़मान जे नाले ते आहे। बसि इन खां वधीक बि कहिड़ी अज़मत, वॾी अज़मत। मां इहे आयतूं ॿ टे पढ़ियूं कंदुसि। इंसान जे लाइ दुनिया में टे दग आहिनि, टे रस्ता। हिकिड़ो अलाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो, सॾु करे सभिनी खे थो चए। असां सभई चऊं लबैक, अलाह ईमान ॾिनो। इत्तक़ुल्लाह, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। हाणे हिते सुवाल थिए त कीअं ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, कहिड़ी तरह रखूं? ख़ौफ़ त घणनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। माण्हू सम्झंदा आहिनि ख़ौफ़ खे त घणनि क़िस्मनि जा ख़ौफ़ आहिनि। मां उन्हनि खे बयानु न कयो। पोइ
इहा हिकिड़ो सुवाल पैदा थो थिए त साईं असां तोखां जो ॾिजूं असां कहिड़ी तरह ॾिजूं, कीअं ॾिजूं, छा करे फरमाई कूनू मां सादिक़ीन, जेके सचा बाना आहिनि मुंहिंजा उन्हनि सां गॾु रहो। सचा बाना नबी, सचा बाना शहीद, सचा बाना सिद्दीक, सचा बाना सालिह। अलाह जो हुकुम आहे त इन्हनि सां गॾु रहो। गॾु रहण जो मतिलबु आहे ॿिनि क़िस्मनि जो, हिकिड़ो त उन्हनि जी ॻाल्हि हिते हलो, ॿियो जेकॾहिं तव्हांखे मिली वञनि त उन्हनि सां थोरी। हाणे ख़ौफ़ जी असांखे ख़बर पई त इन्हनि माण्हुनि जो जेको तरीक़ेकार आहे उहो इख़्तियार कबो त इहो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। अलाह ताला क़ुर में फरमायो त ख़ुदा जो ख़ौफ़ करियो ऐं रस्तो ख़ुदा जे ख़ौफ़ जो आहे नबीअनि जी ताबेदारी, सिद्दीक़नि जी ताबेदारी, शहीदनि जी ताबेदारी, सालिहनि जी ताबेदारी। इहो हिकिड़ो वॾो किसो आहे, वॾो बयानु आहे। वरी कंहिं वक़्तु जे हयाती आहे त ॿुधाईंदो तव्हांखे सिद्दीक़ छा आहे, सालिह छा आहे, अहिड़ी तरह सां शहीद छा आहे, नबी जो कहिड़ो किरदारु थींदो आहे। मज़मून आहे मुस्तक़िल जमात में जेकॾहिं जुमे जे ॾींहुं माण्हू शुरू करे हिनखे मस पूरो कजे। मां इहो कंहिं वक़्तु में छॾियो मज़मून मां छॾिया कोन्हनि, पर ॿीहर ताज़गी जे लाइ बयानु कजे, न करे सघिबो एतिरो बयानु। मालूम थियो त अलाह सां ख़ौफ़ जो दरवाज़ो आहे इहा संगत। इहे त उहे जिन ते अलाह नेमत कई, इहे ख़ौफ़ वारा इन सां गॾु हूंदा आहिनि। नबी सिद्दीक़ शहीद दरवाज़ो अलाह जे ख़ौफ़ जो, जेकॾहिं पाण खे ख़ुदा जो ख़ौफ़ खपे त सिद्दीक़नि, शहीदनि, सालिहनि, नबियनि जो दॿो थिए, ॿिए तरह सां न मिलंदो। वरी अलाह ताला थो फरमाए त अलाह तबारक व तआला खे हिकिड़ो करे ॼाणो, उनजी हिकिड़ा ई रखो, ला इलाहा इल्लल्लाह, अलाह खां सवाइ ॿियो मालिक कोन्हे, हिकिड़ो हाकिम आहे, हिकिड़ा ई उनजी तस्लीम कजो। उहो कहिड़ी तरह सां असां तुंहिंजी हिकिड़ा ई तस्लीम कयूं? हिकिड़ा ई बि घणनि क़िस्मनि में हूंदी आहे, उनजो बि वॾो तफ़सील आहे। हिते मालिकी, अलाह मालिकी उनजो रस्तो कहिड़ो आहे? उनजो रस्तो हीअ आहे, रसूल फ़क़त अता अल्लाह, जंहिं रसूल जी ताबेदारी कई, अलाह जी ताबेदारी कई। माना अलाह जे तौहीद ऐं हिकिड़ाईअ ते दरवाज़ो आहे सुन्नत रसूल। जेकॾहिं कंहिंखे अलाह जे हिकिड़ाईअ ते पहुचणो आहे त रसूल जी सुन्नत, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इख्तियार कयो, तरीक़ेकार इख्तियार कयो। इहो बि दर ख़ौफ़ जो दर, सचनि जी संगत, तौहीद जो दर, नबी जी सुन्नत। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाई, ला तुशरिकू बिल्लाहि शैआ, अलाह सां कंहिंखे शरीक न करियो। उहो शिरक कीअं कबो आहे, कहिड़ी तरह थींदो आहे, जंहिंखां असां पाण खे बचायूं। हिते अलाह तबारक तआला फरमायो, इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन, शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे, शैतान जो रस्तो इख्तियार न कबो। शैतान इंसान खे जहन्नम ॾे वठी वेंदो आहे। शरुल उमूर, बुछड़ा कम, मुहदसातुहा, पंहिंजा हथ राज़ कयल दीन जा कम न आहिनि, पर माण्हू चवे थो त इहो दीन जो कमु आहे। मुहदस चइबो आहे पंहिंजे हथ राज़ कमनि खे, पंहिंजा ठाहिजनि, हुजे कुझु बि न, पर हुनखे चए दीन आहे। कुल मुहदसतन बिदअत, हर मुहदस नओं पैदा कयल कमु बिदअत आहे। मालूम थियो त शिरक जो दगो जेकॾहिं को वठे थो त बिदअत में ईंदो, पोइ त हली शिरक ते पहुचंदो ऐं शैतान जी पूॼा में वेंदो। सुन्नत ते हलंदो त अलाह जे हिकिड़ाई ते हलंदो, ऐं जेकॾहिं सालिहनि जे तरीक़े ते हलंदो त अलाह तबारक व तआला सां ख़ौफ़ पैदा थींदुसि। मुख़्तसर आहे, कंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ खपे,
सालनि सां गॾु थी वेही, सचनि सां गॾु थी वेही, अलाह जी हेकड़ाई खपे, रसूल जो दर वठे, उहो तरीक़ो इख़्तियार करे। जेकॾहिं कंहिंखे शैतान जी पूॼा आहे करणी त पोइ बिदअत में हलियो वञे, पोइ पंहिंजा कम पंहिंजूं ॻाल्हियूं ठाहींदो, पोइ बिदअत सही कोन करो, ईअं त न आहे त माण्हू गुनाह कंदो आहे। निमाज़ में बिदअत, रोज़े में बिदअत, बंद में बिदअत, ज़लात में बिदअत, शादी में बिदअत, गनी में बिदअत, मोतीअ फौती में बिदअत, क़बर में पूर्ण में बिदअत, ऐं एतिरियूं बिदअतुनि जो मां ॿुधायां त छह बिदअतूं निकिरंदव। इहे सभु मुहदसात आहिनि, बिदअत आहिनि। इन बिदअतनि जे कमनि में माण्हू शैताननि जी ताबेदारी कंदो, शिरक में वेंदो। ऐं नबी जी सुनत बि रमियल वारी हासा एतिरी रमियल वारी उहा पुछा कबी त हे सुनत आहे की न आहे। फसालो अलॻि ज़िक्र इन कोन तुम नथा लॻूं, पुछो तव्हां ज़िक्र वारनि खां जिन खे क़ुर मालूम आहे, नथा ॼाणो था क़ुर वारनि खां पुछो, पोइ तव्हांखे सुनत जो ॾसी। बहरहाल मां इहे ॻाल्हियूं अॻ में अर्ज़ु कयूं, हाणे हिते कुझु आयतनि जी माना कंदुसि। अलाह ताला फरमायो तिल्क आयातुल किताबिल हकीम, हीअ आयतूं आहिनि किताब जूं, हिकमत वारो किताब, हिदायत वारो किताब, रहमत वारो किताब, नेकोकारनि ते रहमत हिन क़ुर शरीफ़ सां थींदी आहे। तंहिं करे जेके नेकी इख़्तियार कंदा आहिनि अलाह ताला उन जे लाइ हिन क़ुर में दानिश बि ॾिनी आहे, सम्झ, हिदायत बि ॾिनी आहे, रस्तो, रहमत ॾिनी आहे, नतीजो। जेको क़ुर सां ताक़ो रखे उनखे अकुलु थींदो, वॾो मसइलो आहे। क़ुर जे ताबेदारी में अकुलु थींदो। दुनिया में जेके बि क़ुर खां परे आहिनि न, केॾा बि कम कनि, हवा में उॾरनि, आसमाननि ते वञनि, रेलूं घुमाइनि, मोटर खे हलाइनि, जायूं ठाहिनि, वॾा वॾा फन कनि, रखानकार कनि, लोहारकार कनि, दुनिया जा अलाए केतिरा कम कनि, फन आहिनि वॾा। अलाह ताला थो फरमाए त क़ुर शरीफ़ जे तरीक़े ते हलिबो, पोइ इहो हकीम थींदो। पोइ छा थींदो हुनमें, उनखे हिदायत मिलंदी, रस्तो मिलंदो अलाह ॾे, हुननि खे रस्तो न मिलंदो। ऐं वरी पोइ रस्ते वठण खां बाद अलाह ताला जी रहमत पैदा थींदी। इन जो नालो आहे मोहसिनीन। मोहसिनीन अलाह सां सिधा थी सही तरीक़े सां हलण वारा, दुनिया खां कटिजी रब जे तरफ़ हलण वारा, इहे पोइ हिनखे सुञाणंदे कीअं? हा, सुञाणंदे कीअं? हिकमत मिलियसि उहा बि ॾिसण त कान ईंदी। हिदायत वारो आहे रस्तो, ॿाहिरि रोड त कोन ईंदो, रोड सां हलिबो, अलाए कहिड़ो हिदायत वारो रस्तो। उन खां पोइ नतीजे में रहमत अचे, हुनजी बि त ख़बर पइजी, नतीजे में हिन करे माण्हू मरे या करे त पोइ हेठि हल त फरमाए त ॿ टे निशानियूं आहिनि, उहे निशानियूं तव्हांखे मिलनि त पोइ इहो हिकमत वारो, हिदायत वारो, अलाह जी रहमत, मोहसिन इहो आहे। अलाह जी युकीमुन सलाह त निमाज़ खे क़ाइमु कनि, सिधी सिधी निशानी अलामत। निमाज़ पढ़े थो पंजे वक़्तु, इहो आहे मोहसिन। इनखे हिकमत, इनखे हिदायत, इन ते रहमत। ॿियो इहो तूं न ज़कात, ज़कात बि ॾे, पंहिंजे मालनि जो 40 हिसो अलाह जे राह में ॾे। ॿी इहा निशानी आहे, ग़रीबनि फ़क़ीरनि खे, मुहताजनि मिस्किननि खे, हाजतमंदनि खे। ॿ टियों बिल आख़िरत बि इहो कोन, अलाह तबारक व तआला वटि इंसान खे नतीजो मिलंदो आख़िरत में, यकीन थियनि त गंढ वधी बीठो आहे त बेशक आख़िरत थींदी, इहा निशानी आहे। 2 अमल, हिकु अक़ीदो। 2 अमल, निमाज़ जो अमल, ज़कात जो अमल, अक़ीदो, इहो त आख़िरत आहे। इहो शख़्स आहे मोहसिन। इन खे क़ुर शरीफ़ जी तरफ़ां हिकमत बि मिले, हिदायत बि मिले, रहमत बि थिए। उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम, इहे आहिनि हिदायत, उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे आहिनि छुटल कामयाब। इन्हनि खे कामयाबी अलाह ताला अता फरमाई। बसि इहा ॻाल्हि करे पोइ जेके सुआदा, सईद, बख़्तावर, भला माण्हू, दुनिया में बि आख़िरत में बि, इहे शख़्स जिन जो दंग ख़ुदा जो ख़ौफ़, सालिहनि सां संगत, जिन जो दंग अलाह जी तौहीद, रसूल जी चाहत, इहे माण्हू उहे, इहे कम जा माण्हू आहिनि। नास 3 जमात जेके ख़राबियुनि, ख़्वारियुनि में, बिदअतुनि में, बुछड़ाइनि में अचनि था ऐं उन्हनि खे जाइज़ सम्झनि था, चवनि था त इस्लाम में इहो बि जाइज़ आहे। हिकिड़े माण्हू मौलवी साहिब सां मुंहिंजो वेहणु थियो रेल ते, पोइ मोल साहिब बुज़ुर्ग माण्हू, मन सां हिकिड़ो ॿियो सईद शागिर्द हुयो, उहो बि सियाणो माण्हू ॾाढो, हुन सां मिलियासीं, हथ ॾिनोसीं, हा असांजी क़ौम जो माण्हू, बुज़ुर्ग माण्हू। शाह साहिब हिकिड़ी ॻाल्हि छेड़ी, उनखे का ख़बर हुई, हीअ ॻाल्हि तो करे घणनि सालनि जी ॻाल्हि आहे। उन ज़माने में मां कंजारे रहंदो हुउसि,
इहा सम्झो त 57 जी ॻाल्हि थी, एतिरे ज़माने जी ॻाल्हि आहे। ॻाल्हियूं त विसरंदियूं आहिनि न, वेम न विसरंदा आहिनि, सुख बि न विसरंदा, ॾुख बि न विसरंदा। मूंखे त चए त साईं शादियुनि में दोहरो वॼाइणु जाइज़ आहे, छा माखो पुछे शादियुनि ख़बर आहे हरकत की साईं जेको वेठो हुनजे साम्हूं मां चई छा हे त न जाइज़ आहे। चईसि तव्हांजो छा ख़्यालु आहे? इन छा ही बाबा सुन्नत आहे। हा जेके हुजे मां चवां न आहे हिते आहे, मां चवां गुनाह हुते सुन्नत रसूल जी ॻाल्हि वॾी ॻाल्हि थी वई न। कीअं साबित आहे? हीअ हदीस में अचे थो सुन्नत आहे रसूल जी, सिर्फ़ु तव्हां इहा सुन्नत इस्तेमालु कंदा आहियो? हा शादियुनि में असां इस्तेमालु कंदा आहियूं। मस्जिद सुन्नत जे इस्तेमाल में पाण अमल कंदो आहे। मंगलहारनि जे घर में डिबियूं सुन्नतूं लॻनि थियूं, तव्हांजे घर में को दोल आहे कंहिंजो रखियलु या पाण वॼाई ॻाल्हि चुप करे हेॾे मुंहुं करे वेठो त कंजारे ते आया समाज न ॻाल्हि अख वेठो शिकिस्त घड़ी में काथे तव्हां सुन्नत जा साहब आहियो, तव्हांजे घर में ज़रूरु हिकु ॿ दोल त हूंदो, सुन्नत हुजे न माण्हू पाण वॼाइजे त भलो आहे, न वॼाइजे घर में त हुजे। इल्म त इहा हाल छा करे बसि अखर ॿ चुप करे हेॾे थी रही रहियो, पोइ वाद ते हुजे स्टेशन ई हुन ते लही वियो, मां कजारे आयुसि केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके ख़रीद कनि था खेल ऐं रांदि जूं शयूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं था वठनि जीअं माण्हुनि खे अलाह जे रस्ते खां रोकीनि। इहे थिया सादतमंदनि ऐं सालनि जे मुक़ाबले में जेके अशकिया बदबख़्त उन्हनि जो, हुन जी जहालत जो अलाह ताला हिते क़ुर में बयानु फरमायो आहे त उन्हनि जी निशानी, जीअं अलाह ताला मथे जूं निशानियूं ॿुधायूं तव्हां ॾाढो मालूम कयूं ज़कात यकीन आख़िरत ते, तीअं वरी हिननि बदबख़्तनि जी निशानी अलाह ताला ॿुधाए थो त उन्हनि वटि घरनि में राग कमसान अहिड़े क़िस्म जूं टीवियूं सभु हिन में थी हे बदबख़्त हिते क़ुर साफ़ ॿुधायो। भई त ख़िज़ा हुआ इल्मु कोन्हे रुॻो अजायो अंध जो ज़ोर आहे, पैसा घणा जे न आहिनि त बि चंदा करे वठी पंहिंजे माइटनि खां पोइ खणी वठंदा ई आहे, चंदा ॿार नथा मिलनि भला कल हम अज़ाब मुही इहे शख़्स आहिनि अज़ाब जा ज़लील अज़ाब जा मुस्तहिक, हा ख़राब अज़ाब इहानत वारो अज़ाब हिननि खे अची वेंदो। हिकिड़े माण्हू खे चयोसीं बाबा तव्हां टीवी छो था वठो? चईं असांजा ॿार वञनि था ॿियनि घरनि में रुॻण तंहिं करे असां टीवी था वठूं, पंहिंजे घर में थो हुजे। मानसी तव्हांजो छोकिरो चइबो थो ॿाहिरियूं टीवियूं ॾिसी पोइ एतिरो ख़राबु थी पियो आहे, तव्हां हुनजी हिदायत जो ख़्यालु कयो अची हा रुलनि थियो त ॿार। मानसी तव्हांजो छोकिरो जेकॾहिं कंहिं रंडी सां ख़राबु थिए त पोइ रंडी घर में अची आईंदो न, ॿार ख़राबु थियो थिए ॿियनि जाइनि ते चकुलनि में वाजो त हिते वठी ईंदे न। जान अहिड़ी ख़राबु शइ आहे जो अंधो आहे उहो माण्हू, इल्मु नूर आहे। मां खणी ॿ घर जाए चुप करे हाणे केरु चवंदो मां रंडी वठी ईंदा घर पंहिंजे छोकिरे जे सलाह लाइ, जेकॾहिं टीवी वठी थो अचे छोकिरे जे भलाई लाइ त रंडी कान्हे न। मां हाणे चुप वारे खे छा कयां, बसि खणी रांदि था सम्झनि, या त ख़िज़ा हुज़ो आहे रांदि था सम्झनि। अलाह त फरमाए ईअं थो थी पए अलाह कलाम अज़ाब अज़ाब थींदो, पर हिकिड़ो अज़ाब थींदो आहे ॾुख जो तकलीफ़ जो, ॿियो वरी अज़ाब थींदो आहे जंहिंजी ज़िलत बि पैदा थी। हा हिकिड़े माण्हू खे जेल खां वठी विझिबो आहे अंदरि जेल में, पोइ मुंहिंजी कान्हे हे ख़राबु मिलंदी आहे, उते तकलीफ़ हूंदी आहे, पाणी घटि हूंदो आहे, मां ॾिठो आहे जेलनि खे चङी तरह सां अज़ाब आहे हुते जेल में सही। त हीअ अलाह जी कुदरत आहे जो खणी अज़ाब खे न ॾिए, अज़ाब आहे। ॿियो अज़ाब थींदो मुहीम जो उनखे वठी वरी राति जो मारनि कुटनि पादर हणनि। मां हिकिड़े हंधि कंहिं जेल में गिरफ़्तार थियुसि, सो हिकिड़ी राति में ॾाढियूं रड़ियूं थियूं, सख़्तु रड़ियूं ॿुधायूं, पर ॿिए राति ते रड़ियूं न थियूं, टे राति ते न थियूं। मां घणो वक़्तु जेल में हुयुसि, रड़ियूं बंदि पुछियो अरे छा आहे हाणे बंदि कई अथव? तव्हांजे करे मां जेलनि खे मारनि नथा, ॿिए हंधि वठी था वञनि किथे वञनि खे मारे पैसा था वठनि, तव्हांजे साम्हूं हिते तव्हांजे जेल में ठाहियो त कुझु हया थी करे पुलिस शर्म थी करे त इहे रड़ियूं थियनि थियूं, इहो चमको न
यानी पुलिस खे भया इतने माण्हू जो माण्हू जेल कयो त अज़ाब मुहीन जेल त अज़ाब आहे मां बि अज़ाब में त जेल में पर मुहीन माना ज़िलत ॾींदड़ अज़ाब मूंखे अज़ाब न हुयो तकलीफ़ हुई पर मुहीन अज़ाब न हुयो मुहीन माना ज़लील कंदड़ अज़ाब हुननि खे हुयो मूंखे अज़ाब आहे जेल में अज़ाब आहे मुंहिंजी का तकलीफ़ कान्हे हुते मुंहिंजे लाइ मन मां अलाह ताला जो फज़ल तुतला अलाए आयात न वल्ला मुस्तक़बिल आयत जॾहिं क़ुर जी पढ़ी ॿुधायो साफ़ चिटो आयत जॾहिं क़ुर जी पढ़ी ॿुधायो त हिकु त पुठी फेरे तकबर करे वेंदो ओ नींगल छा वांगुरु पुठी फेरे हेॾे थी रहियो क़ुर फरमाए थो आयत ॿुधाए क़ुर जी न हिकु त पुठी ॾेई वेही रहंदो वेही क़ुर जे हिन हुकुम जो मुज़ाहिरो हुनजी मां किरदार ॾिठो बुज़ुर्ग माण्हू हो मां नौजवान हुउसि तॾहिं मुंहिंजी उमिरि हितां वक़्त में सम्झंदो त 35 साल खां उमिरि हुई 35 साल 35 साल मुंहिंजी उमिरि हुई 34 वरी हिकिड़ी ऐं हो क़ुर मां त अदब पियो कयां छो त असांजे क़ौम जे माण्हू बुज़ुर्ग माण्हू उते मशहूरु त बुज़ुर्ग आहिनि मां त एतिरो चयोमांसि सरकार जी हेॾे थी रहे वरी मां कोन ॻाल्हायोमांसि छा ॻाल्हायांसि हिते बाक़ी वल्ला मुस्तक़बिल पुठी ॾेई वेही रहे मूंखे तकबर करे लम यसमा ॼण त तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कान कन बि ॿुधण वफ़र आहे ॼण हुनजे कननि में बोझ हो ॿुड़ाणी बशिर अज़ाब अलीम पोइ हुनखे तूं मुबारक ॾेसि त तोखे मुबारक आहे अज़ाब दर्दनाक इन लज़ीन आमनू वअमिलू सालिहात जिन नेकी जा कम कया अमल सालिह कया लहुम जन्नातुन नईम तिन खे बाग़ मिलंदा नेमतुनि वारा ख़ालिदीन फ़ीहा हमेशह रहंदा वाद अल्लाह जो पको वाइदो हक़न पको आहे और अज़ीज़ुल हकीम अल्लाह ताला जी ज़बरदस्त हिकमत वारो आहे उहे पंहिंजे माण्हुनि जे लाइ भलायूं करे थो उहो तूं सभु उन जे हथ आहीं तव्हां सां वाइदे जी ताक़त पाइण जी बि उन खे आहे त ॿियो केरु भला करे सघंदो ॿिए मौक़े अलाह ताला कंहिंखां वाइदो कंदो न आहे ऐं वाइदे वफ़ा रब खां वधीक ॿियो कोन्हे दुआ करे त अलाह ताला असांखे सालियो बणाए सचो करे ईमान सां ख़ात्मो करे आख़िर ومن يشكر فإنما يشكر يا بني لا تشرك بالله ووصينا الإنسان بوالديه حملته أمه وهنا على وهن وفصاله في عامين أن اشكر لي ولوالديك إلي المصير فإن جاهداك على أن تشرك بي ما ليس لك به علم فلا تطيعهما وصاحبهما في الدنيا معروفا واتبع سبيل من أناب إلي ثم إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون يا بني إنها إن تكن مثقال حبة من خردل فتكون في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر فاصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور الله صل على محمد النبي अल्लाह ताला लुक़मान अलैहिस्सलाम जे लाइ वधीक मज़मून हिते बयान फरमाया आहिनि ऐं हिदायतूं ॾिनियूं आहिनि त
हुन पंहिंजे औलाद खे छा चयो हुयो इन कहिड़े क़िस्म जूं उन्हनि खे सम्झाइयूं ॾिनियूं। अलाह ताला वटि उहे अहिड़ी मक़बूल आहिनि जो क़ुर पाक में बयानु कया आहिनि। कंहिं लफ़्ज़ जो बयानु अलाह जे तरफ़ां शख़्स जे लाइ ॻाल्हि तौरु अचे क़ुर में, वॾी अज़मत जी ॻाल्हि आहे इहा। अलाह कंहिं बाने जी ॻाल्हि करे ऐं उहा ॻाल्हि ईअं करे त फलाणे बाने ईअं चयो, फलाणे ईअं चयो, तमामु वॾी ॻाल्हि आहे। हितां हज़रत लुक़मान जी असां अज़मत सम्झंदासीं। अलाह ताला फरमायो असां लुक़मान खे अक़लमंदी ॾिनीसीं, वॾी सम्झ अता फरमाईसीं। जंहिं शख़्स जे अक़ल जो अलाह तबारक व तआला बयानु करे अंदाज़ो करे त केॾो अकुल हूंदो ईअं थी। तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं वरी उहो क़ुर पाक जे अंदरि सॼी उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पई पढ़े ऐं ॿुधे ॿुधाए। पोइ हुनजे अकुल जी ॻाल्हि जेका अलाह ताला ॿुधाई आहे पहिरीं पहिरीं अलाह जे मार्फत जी ऐं हुनजे हेकड़ाईअ जी, त अलाह वहदहू ला शरीक आहे। ऐं ॿियो शिरक जो इनकार, इंसान ज़ात जे गुमराहीअ जो रस्तो आहे शिरक। सम्झ में अचे थो इंसान जी बदकिस्मती शिरक सां आहे, ख़ुशकिस्मती तौहीद सां आहे। उहे शख़्स ख़ुशकिस्मत आहिनि जेके रब तबारक व तआला जी हेकड़ाई ते हलनि ऐं उन में को फ़र्क़ु न अचे। हदीस पाक में नबी साईं फरमायो ला तुश्रिक बिल्लाह, फलाणा शरीक अलाह सां न कजांइ, ऐं न कुतिल औ हुर्रिक तोखे क़तल कयो वञे या तोखे बाहि में साड़ियो वञे, न त तोखे क़तल कंदासीं, बाहि में साड़ींदासीं। शिरक कर, शिरक न कर, क़तल थी वञे बाहि में साड़ी। अलाह जी अज़मत आहे। रब ताला लुक़मान अलैहिस्सलाम खे इहा हिदायत ऐं अक़लमंदी ॾिनी त अलाह जो शुकुर कर। उन शुकुर कयो, अलाह जो हक़ मञियो। जेके बि नेमतूं रब जी तरफ़ां अचनि थियूं, वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह, जेके बि नेमतूं तव्हांखे मिलनि थियूं सभु अलाह जी वजह सां। हिते जेको असां फुलेले खे पाणी पीऊं था, ज़मीनूं असांजे रेज में आहिनि, सर जा फसल थियनि था, अलॻि दरिया जो पाणी त कोन्हे थी। पर मां सम्झां थो त को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जेको चवे त इहो दरिया जे फयाज़गीअ जो असरु आहे। इनकार कंदो कोई? चवंदो त दरिया जो असरु आहे, दरिया असांजी फसल लॻी वियो आहे, हुनजा वाह असांजे मुल्क में लॻी विया आहिनि, उन असांजे मुल्क खे आबाद कयो, हुन आबियारी कई, अॼु ताईं वेझ मुल्क में बीठा आहिनि, असांजा खूह भरिया पिया आहिनि। इहे सुठा सुठा मिठा मिठा पाणी दरिया जे करे आहिनि। इंसान हिकिड़े दरिया जे फयाज़ीअ जो इक़रार करण खां सवाइ नथो रही सघे। चए थो बेशक असांजी दरिया जी इहा फयाज़ी आहे। रब तबारक व तआला सारी दुनिया खे पैदा करे ज़रे पुर्ज़े जो निज़ाम करे उन ते नेमतुनि जा दरिया वहाए। हाणे जेकॾहिं को शख़्स चवे त इहे नेमतूं मूंखे फलाणे जी तरफ़ां फलाणे जी तरफ़ां आहिनि, अलाह जी तरफ़ां न आहिनि, हिन खां वधीक ॿी कहिड़ी ॾिसंदी आहे? फमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह, जेकी नेमतूं तव्हांखे मिलनि थियूं सभु रब जे पासे खां आहिनि, ॿी कंहिंखां न आहिनि। हिते अलाह ताला इहा ॻाल्हि बयानु फरमाई आहे त हिन शुकुर कयो मुंहिंजो,
मूंखे सुञाणी शुकुर कयईं त रब मुंहिंजो मालिक पैदा कयो आहे यशकुर जेको शुकुर थो करे पंहिंजो मां यशकुर नफ़्सी शुकुर थो पंहिंजे लाइ करे शुकुर जो नतीजो शाकिर खे मिलंदो ॻाल्हि बि सम्झो मां हिते हिकिड़े ते जो शुकुर थो करे शुक्रिया मुंहिंजे दिलि में ख़ुशी पैदा थींदी ज़रूरु हुनजी का नेमत मां वटि हूंदी कौल जी या फेल जी का मुंहिंजे लाइ चङी ॻाल्हि चई हूंदई को मूंसां अहसान कयो हूंदई तंहिं करे मां शुकुर कयो न पोइ हुनजो अहसान या जेका बि ॻाल्हि हुई मादी आई न उहो त उन जहिड़ो आहे शुकुर जो नतीजो शुकुर गुज़ार खे मिलंदो आहे जेको मशकूर बंदो आहे जंहिंजो शुकुर कयोसि उनखे कयो अथव उनखे छा असां ॾिनोसीं वरी कोई थियो त शुकुर हुनमें थोरो सम्झोसीं हितां सम्झ में आयो त असांजे शुकुर मंझूं अलाह खे को फ़ाइदो कोन्हे हा केतिरा बि शुकुर करियूं सारी दुनिया जा माण्हू शुकुर करियूं पर इंसाननि जे हर हर जुज़े जी जेका जिस्म जी टुकड़ी आहे उहा शुकुर जी ज़ुबान बणिजी पए इंसानु सारे बदन जे टुकड़नि सां गॾिजी शुकुर करे जेतिरा बि इंसान ज़ात जा आहिनि त बि नफ़ो असांखे अलाह मिलंदो आहे हिकिड़ी हदीस पाक थी थिए जिस्म जी अलाह खे नफ़ो कोन्हे जंहिं लाइ की असां मुंहिंजो नफ़ो थिए त माना त खोट हर्ज़ न खोट थिएसि तॾहिं त असां मुंहिंजो नफ़ो थिएसि नफ़ो कंहिंखे मिलणु माना खोट जो जवाबु आहे इहो अलाह तबारक व तआला कहिड़ी खोट हा सवला सम्झण में पर सारी दुनिया जा माण्हू गॾिजी वियो अॻियां पोयां ॿार जा बर जा जबलनि जा अलाह कनि था हिकिड़े फी सईद वाहिद मैदान ते सभु हिकिड़े दफ़े थी वञनि एॾो मैदान था कनि कुझु कयूं सभु बीठा आहिनि पोइ इहे गॾी अलाह तबारक व तआला जी इबादत कनि शुकुर कनि अलाह खे मञनि फ़ाइदो थींदो अलाह खे को फ़ाइदो कोन्हे न अलाह ताला पोइ उन जी ख़ुशि थी वञे वाह चानस मुंहिंजी थी वई आहे एतिरनि माण्हुनि मुंहिंजी इबादत कई आहे एतिरनि मुंहिंजो शुक्रियो कयो आहे एतिरनि मुंहिंजी सुभाणे पढ़ी आहे अलाह तूं फरमाए त मूंखे छा भई कयूं आदायत क़ाइमु आहे हुनजी का ॻाल्हि ई कान्हे खोट जो लुक्स हुजे अहिड़ी तरह ॿी ॻाल्हि थोरो त तव्हां मुंहिंजा सभु शख़्स इन क़िस्म जा गॾिजी विया आहिनि साॻे मैदान में सभई अलाह अशक़ा क़ल्ब रजुलन वाहिद जेको दुनिया में बदतरीन मख़लूक हुजे जो हुन जो ॿियो मख़लूक आहे ई कोन को उन्हनि सभिनी जी ज़ुबान ओड़ी थी पई ना शाकिर नेमतुनि जा काफ़िर रब जा बाग़ी सभु निबड़जी वञनि हिकिड़ो अलाह खे न मञे रब ताला त पर मांखे कहिड़ी परवाह न मञे हा साईं अलाह जे मार्फत जी कोशिशि कजे ऐं सम्झजे सभु रब जी बसि हिते करे फरमाए थो असां लुकमान साहिब खे हिकमत ऐं दानाई ॾिनीसीं अकुलमंदी सम्झाईसीं शुक्र जो हुकुम कयोसीं जेको शुकुर कंदो इन मां यशकुर नफ़्सी पंहिंजे लाइ थो करे मन कफ़र जेको कुफर थो करे त इन अलाह गनीयुन हमीद अलाह ताला साराहियल आहे बेपरवाह आहे कंहिं साराहियुसि कंहिंखां बेपरवाह सारी दुनिया जा जेके बेफ़रमान बणायासीं न ॿ ॿार ॼमनि इहे बेफ़रमान थी विया कॾहिं छॾे हाणे अलाह तबारक व तआला केरु तारीफ़ करे अलाह तबारक व तआला जे मुल्क ख़ल्क़ खज़ाना दज़ाना सभु थिया अलाह ताला छा सां गनी आहे पासो छा सां बाक़ी अलाह ताला पंहिंजे ज़ात सिफ़ात में ऐं कमालात में अहिड़ो गनी आहे जो कंहिंजी शइ जी ज़रूरत ई कान्हे अलाह तबारक व तआला वरी जॾहिं पंहिंजो पाण फरमाए थो त मां पंहिंजी तारीफ़ पाण थो करियां पोइ जॾहिं इहा पंहिंजी तारीफ़ पाण थी ॿियो केरु आहे जो अलाह जी तारीफ़ करे जेका अलाह जी तारीफ़ जेॾी थी बीहे अलाह ताला त अबद में अज़ल में दहर में ज़मद में सरबद में हर तरह जेको अलाह ताला पंहिंजो पाण महमूद आहे हुनजी तारीफ़ पंहिंजो पाण आहे हामिद बि पाण माना तारीफ़ कंदड़ महमूद बि पाण माना हुनजी तारीफ़ कयल आहे बसि हामिद बि पाण महमूद बि पाण हमद बि पाण तारीफ़ बि पाण अलाह खे मार्फत करणो सुञाणणु शैतान कोशिशि कंदो आहे त नेकीअ जा लफ़्ज़ चई
सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए थधियूं धायूं ॾेई शिरक ॾियारींदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वेठा ज़मीन ते फरमान कटियो हेर धरती ते वेही रहिया हथ घुमायो लसी थी पई धरती जीअं पटाखो कबो आहे कॾहिं विच ते लीको वांगुरु छा आहे लीको खणी ॾिसजे छड़ीअ जे हिकिड़े टुकड़ जो मिसाल हेॾा लीका छड़ी विच में ईंदो आहे चई फरमायो त शैतान ईंदो आहे हे विच जो सिधो रस्तो आहे मुस्तक़ीम जीअं गनी ॾिसण में अचो लीको हे जेके सन्हा 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 चांबरियूं परे हली वयूं आहिनि ऐं इहे सिरात मुस्तक़ीम खां निकिरी कटिजनि था जुदा था थियनि पोइ माण्हू सिरात मुस्तक़ीम वारो तौहीद वारो निमाज़ वारो सखा वारो इज़त वारो भलाई वारो कहिड़ो बि माण्हू हुजे अदालत वारो इबादत वारो हलंदो थो वञे रस्ते में त थोरो मोड़ थी थो वञे मोड़ ते आयो शैतान ॾाढो भलो माण्हू आहे पोइ एतिरो रुॻो सम्झी न मोड़ आयो जीअं जो मोड़ आयोसीं हली त सम्झो सिधे रस्ते ते आहियां मोड़ त अची वियो पोइ जेको मोड़ थींदो आहे न पोइ हलंदे हलंदे देरि खां पोइ परे मिलंदी चवंदो सिधे रस्ते ते आहियां शैतान ईअं माण्हू खे सिधे रस्ते खां हटाए ॿिए पासे बि करे छॾींदो आहे ऐं माण्हू सम्झंदो आहे त मां हिदायत कयां सिधे रस्ते खां पोइ कॾहिं पीउ बणिजे कॾहिं बुज़ुर्ग थिए कॾहिं वली थिए कॾहिं अमीर थिए कॾहिं हाकिम थिए कॾहिं ताजिर थिए कॾहिं आदि बणिजे आदिल बणिजे कॾहिं वॾे में वॾो माण्हू सखी बणिजे आलिम बणिजे न सुबुह थो हा ईअं अजाई ॻाल्हि कोन कंदी आहे हदीस पाक में अचे थो इहा बुखारी शरीफ़ जी हदीस आहे क़यामत जे ॾींहुं अलाह ताला हिकिड़े शख़्स घुराईंदो हाणे वठी अचो आलम खे आलम वॾो हिकिड़ो ज़बरदस्त हूंदो इन में पढ़ाया हूंदा आहिनि वॾा वाइद तकियूं बि कया हूंदा आहिनि केतिरा माण्हू हुनजी पंहिंजा ताबेदार बि हूंदा छा कई साईं मां इल्मु पढ़ियो पोइ तुंहिंजो नालो वरितुमि पोइ पोइ मां वाइद कया नसीहतूं कयूं मां तमामु वॾो कमु कयो वॾो हाल बनी वॾी महिनत कयमि पंहिंजी इल्म जी सही आहे छो त अलाह ताला वटि जेका बि ॻाल्हि आहे सची ॻाल्हि त अलाह क़बूल कंदो आहे न फरमाईंदो सच सही कयोसीं पर तूं इन जे लाइ कयो हो सारे वक़्त में हिकिड़ो अखर मूंखे आलिम चओ न मूंखे वॾो माण्हू चओ ईअं थियो छा सही तोखे उते मज़दूरी मिली अरे वठी हणूं जान बुखारी शरीफ़ जी रिवायत बाबा कंहिंखे घुर्जे न मां ॾेखारे तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत मिशकात शरीफ़ जी रिवायत एतिरनि किताबनि जी रिवायत आहे हाणे वठी वरी कंहिंखे कारीअ खे क़ुर पढ़ंदो हो अहिड़ो क़ुर शरीफ़ पढ़ंदो हो जो माण्हू खे हैरान करे छॾे वरी जो पढ़े वाइज़ में जलसे में परे परे जो आवाज़ घुराए तो छा कयो ॾिसो क़ुर पढ़ियो सॼी उमिरि क़ुर ते महिनत कई मां क़ुर यादि कयो मुंहिंजा मखार जा हरूफ आहे उहो सभु आवाज़ सिखियमि सम्झियमि माण्हुनि खे पढ़ायमि जलसनि में क़ुर ॿुधुमि पर तो इन जे लाइ कयो हुयो त मूंखे माण्हू कारी साहब कारी चइबो आहे वॾे पढ़ंदड़ माण्हू खे कारी पढ़ंदड़ पोइ तोखे कारी चयऊं तुंहिंजी नियत एतिरी अड़े हणो जान ऐं पोइ हुनखे फरमाईंदो त हिनखे जुबुल हुज़ुम में हणो जुबुल हुज़ुम छा आहे वॾो हिकिड़ो खूह आहे पर ॾुखनि जो खूह आहे ॾुखनि जो पोइ हुनखे वञी ॾुखनि जो खूह जुबुल हे बि रिवायत तिरमिज़ी शरीफ़ जी घुराईंदा सखीअ खे मां अर्ज़ु न कयो त इन्हनि ॻाल्हियुनि जीअं अलाह खे का परवाह ई कान्हे इख़लास था फरमाए इख़लास जी मिसाल बि थी सघियो त मां ॾींदुसि सखी ॾींदो दरवाज़े ते फ़क़ीरनि जा वॾा पैसा छा कई त मूंखे दौलत ॾिनी उहा दौलत मां ख़र्ची तुंहिंजे नाले जी पोइ इहे फ़क़ीरनि खे ॾिन में कपिड़ा ॾिन में
दवाऊं ॾिननि धर्म रखनि पिया हा पर तोखे इहो ख़्यालु हुयो त तोखे सखी बादशाह कोन्हे न की करे ईअं त हुयो न बाक़ी अलाह त दिलनि जो मालिक आहे न चुप करे बीह हिन मां जेका कोन कयो पंहिंजे नफ़्स जे लाइ कयो सखी कोन्हे हा अहिड़ी तरह अलाह ताला सभिनी जा नाला वठंदो वेंदो हले वठी पीर साहिब खे पीर साहिब तो छा कयो सेम माण्हुनि खे ज़िक्र थिया माण्हुनि खे हिदायतूं कयूं माण्हुनि खे नसीहतूं ॾिनियूं मां 100 मुरीदनि जा साण कया एतिरी करे जंहिंजी हद न आहे पोइ ॾिसी पोइ मां एतिरनि माण्हुनि जी इस्लाह कई ज़िक्र सेखारिया ॾाढियूं भलायूं कयूं हा ईअं थो कयो पर तुंहिंजो मक़सदु हो त तोखे पीर कोठनि पीर कोठियूं अहिड़ा हुजनि करियूं छा नेकी जे कमनि ते बि एतिरी चार थिया अलाह सिर्फ़ु इख़लास अता फरमाए सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल थो मां ॾियां हज़रत अली करमल्लाह जो जेको पीरनि जो पीर आहे साहब सभु पीरनि जा पीर जंग हलंदो हुजे तूफ़ान काफ़िरनि सां हलंदे हलंदे ऐं जंग इंसान जी गुतम गुतारी थी वई सट में हिकिड़ो काफ़िर अची वॾो बहादुर माण्हू हो पर तॾहिं साईं खे अलाह ताला हिमत ॾिनी दस चढ़ी वियुसि छाती जे मथां चढ़ी वियुसि मथां माण्हू जंग न चढ़ी वियुसि छोरो हेॾो लॻंदो अथऊं किरप वांगुरु छिके कढी कढी काॾे कुआंस छो त हिते त कुहरो न तड़ाप ते न लॻे हा न किरप बि हूंदी तीर कमान हूंदो सभु हूंदा मुसलह थिए किरप ई कढियईं गर्दन ते रखण ते वियुसि दस सिर माण्हू थुक जो उछली साईं जे मुंहं में ॻाल्हि कबी सिधी सां ॾिसी टपो ॾे परे थी बसि जॾहिं ॾिठे टपो ॾे परे थियो त हो बि टपो ॾे थींदी रहे पोइ त परवाह ई कान्हे न बसि अहिड़े वक़्त तो जेको निकितो त हाणे ॿीहर मौत जो ख़तरो आहे नी छो चॾी मूंखे अहिड़े हालत मझऊं थी बसि छॾे मां न मूंखे अहिड़े वक़्त में कुझु छॾिबो आहे चईंदो बाबा असां जंग कई आहे अलाह ख़ातिर रखम खाईंदा आहियूं अलाह ख़ातिर माण्हुनि खे ॿारींदा बि आहियूं अलाह ख़ातिर तोखे मां दसुमि अलाह ख़ातिर सीने ते चढ़ी वेठुसि अलाह ख़ातिर हाणे मां तोखे कुआं पियो अलाह ख़ातिर तुंहिंजे बारे थुक उछली थुक उछलनि करे मदद बि नफ़्सी मां नफ़्स में थोरो ॾुख महसूसु कयो पोइ उन वक़्त में ख़्यालु आयो हाणे कुआं पोइ मां अलाह ख़ातिर जे कुआं खे पंहिंजे नफ़्स जे ख़ातिर शिरक करण सां मां कुआं तोखे छॾे ॾिनो आहियां हे शख़्स जिन रसूल खे ॾिठो ऐं सुञातो अलाह जी मार्फत खे ॼातो अलाह जे गैरत खे ॼातो त मथां अलाह खे गैरत अचे हिनखे थुक हईं त जिगर कारी कुठो अथईं इख़लास जो बि तव्हांखे अंदाज़ मालूम थियो मूंखे एतिरी साल क़ुर बयान करण اللهم صل على हिकिड़ी शख़्स खे आणींदा तो छा कयो मां छा कयो छा ॿी ॻाल्हि कान्हे अड़े तोड़े अमर तोड़े हुजे भला कंहिंखे ख़बर पवंदी पोइ बि लॻंदी अॼु हाणे हिते मूंखे ख़बर न आहे त मां छा कयो आहे अलाह वटि हूंदो दबदबो क़यामत जी ॻाल्हि मौत खां बाद वरी टपी उन मुल्क में हलण में छा रहंदो यादि छा कयो को अमल सां मां कुझु हाणे खां अमलनामा तोड़ियो तोड़नि जो त सॼो पुण भञी वियो बुराइनि सां ॿियो पासो ख़ाली मथे ॾिठो तोखे कुझु बि कोन्हे बसि अलाह फरमाईंदो हिकिड़ी शइ मौत आहे हिकिड़ी शइ मूंखे ख़बर न आहे त छा तो वटि आहे मुंहिंजो त हादी अलाह ताला पर रहमत जो संदुरो अथसि ॿधल उन ॾींहुं अदालत जे कुर्सी ते हूंदो रहमत जे संदुरे में हिकिड़ी शइ कढंदी आंगुर जेतिरी जल्दी पाठे जहिड़ी टुकड़ी कीअं हुजे हिनखे चइबो आहे बिता कार बि हूंदो
उन मथे पुड़ में चओ मराए धरती ते पहुतो सभु मथे फता शक्ति मीज़ान मथे गुनाह वारो चकर बि खाईंदो अच्छा मां कोन थिए हुयो की तो पढ़ियो तो इन जे मथां मुस्तक़ीम हुए तो मूंसां शिरक न कयो कलमो पढ़ियो इहो तुंहिंजो साबित आहे अमल सालिह कलमो तई त चढ़ी वियो अमल सालिह हुनखे बुलंद कंदा आहिनि पर एॾियूं तकलीफ़ुनि खां पोइ बि अलाह तबारक व तआला हुनखे एॾियूं नेमतुनि में जेके नेमतूं हुनखे करण जोॻियूं हुयूं सदके में घुरी अञा थोरी ॿी ॻाल्हि ॿुधायां ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि हिकिड़े शख़्स खे घुराईंदो अलाह ताला तो छा कयो मां छा कयो मां ग़रीब गुनाहगार बेकार मां चवंदो कुझु जाच ॾिस ॿुधाए गौर करे ॿी कहिड़ी थोरी ॿी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी कहिड़ी ॻाल्हि आहे चई मां पंहिंजे दर खां ॿाहिरि निकितुसि त जेको रस्तो हुयो असांजो वञी पियो दर खां ॿाहिरां उन में मां हिकिड़ो शख़्स ॾिठो हैरान परेशान पेर नीचे सां भरियल मसां वाहरा हुयो वाटर मां चयो छा आहे वक़्तु आहे भरी जो वक़्तु थो वञे पाणी हिते कोन्हे मां वज़ू करे दिमाग़ पढ़ायां ईअं परेशान बीठो आहियां चई ॿी ॻाल्हि हुजे खणी आयो अंदरि खोरो पाणी जो अचे हिनखे ॾिनई हिन वज़ू कयो उते जो उते दिमाग़ पढ़ी तो जेके दिमाग़ पढ़ाई कौड़ो भरंदो तोखे सभु चए अलाह सां न कजे सफ़ा उस माण्हू खे ॼाण शिरक न कजे शिरक ॾाढो ख़राबु आहे अलाह खे माण्हू खे चिड़ ॾियण जे लाइ को माण्हू पंहिंजे घर वारी सां ॿिए माण्हू जो हथ सहंदो रओ मथे ते ठाहे रखे घर वारी खे सहंदो हालांकि घर तो कोन पड़े छो मुंहिंजे घर वारी चए थी तूं मां रओ ठाहे मां चए थो ॾिसाओ इहा कयो अलाह ताला खे शिरक ते एॾी ज़रूरत إن الشرك لظلم عظيم شرك ظلم فاستعين الإنسان بوالديه असां माउ पीउ जे लाइ हिदायत कई जे माण्हू खे حملت أمه احسان थो ॾियारे माउ खे खयो हो पंहिंजे पेट में वहनन على वहन थकिजी वीचारी हुते सरस आखिरी हुते सके हुते वेही रहियो चवणु थोरो सर्दी जो मूंखे सूर थो थिए पासनि में तकलीफ़ आहे कॾहिं कॾहिं असां न वेंदा ॿुधाई हफ़्ते साल वरी ॿाहिरि वॼाओ वरी सां उन खे बि खीर धीर कॾहिं बुखी हुजे कॾहिं ॾुखी हुजे कॾहिं खीरो वेची आहे कॾहिं ॿार खे 2 साल गुज़री विया मां जॾहिं अलाह फरमाए थो तोखे माउ पीउ अहिड़ा ॾिना जिन तोखे खयो बि ऐं पालियो बि हाणे मुंहिंजो बि शुकुरु कजांइ जो मां पंहिंजो तोखे एहसान कयो माउ पीउ जो शुकुरु कजांइ जो पंहिंजे एहसान जो दर तुंहिंजे पालना जो दर इन दरवाज़े खां खोलियो मतिलबु इन दुनिया में अचण जे दर खे एहसान खे तूं फिटाई मतिलबु उन्हनि जे लाइ का ग़लती करे अखर बि न ॻाल्हाए वला तनारो न माउ खे माण्हू न चए थो शौक़ु ॻाल्हाइणु नफ़रत ॻाल्हाइणु इहो त न हाणे हिते क़ुर शरीफ़ में सम्झ में थो अचे उफ जो जेको अखर आहे हर्फ़ आहे ममनू आहे जाइज़ आहे हा न हाणे जेकर उफ करे त आलमतिया बर्बाद थिए इहो मसइलो सम्झी सघे छो उफ कीअं उफ त ममनू आहे पीउ माउ खे उफ नथी कजे त लाचार थो उफ करे आयो हा उफ न कजो थकल हुजो टुटल हुजो फूका रात दिमाग़ में न भरजो वॾो मसइलो अथव इहो मां सम्झां थो तव्हां कंहिं ॿुधायो
इलाही मसीह मालिक तव्हांजी मोटी अचणु आहे माना त तव्हां खां हिसाब वठंदुसि माउ जो हक़ पीउ जो हक़ इहो अलाह तबारक व तआला रखियो आहे माउ जो हक़ बि आहे पीउ जो हक़ बि आहे हेतिरनि महीननि जी तकलीफ़ ॿुधाए ॿुधाए थो फरमाए थो तुंहिंजो ख़्यालु कजो तोखे तकलीफ़ पहुचे जेकॾहिं तोखे माउ पीउ हुकुम कनि त अलाह सां शरीक कर जेको बि तोखे चवनि ख़ालिक जे फर्मबरदारी में उथी माण्हू बेफ़रमानी करे बेफ़रमानी न करे अलाह जी बेफ़रमानी की कबी माउ पीउ जे चवण ते मखलूक आहे न माउ पीउ त अलाह पैदा कयल आहे पैदा कंदड़ जी बेफ़रमानी पैदा कयल ते चवण ते न कबी पैदा कयल आहे ॿी माउ बेफ़रमानी थो कराए अलाह जी उहो पैदा कंदड़ ईअं न कबो त मथां करे ॿी माउ जा अहिड़ी ग़लती हुननि जे चवण ते करे हुजे जंहिंमें अलाह जी बेफ़रमानी थी पए अहिड़ो कमु न करे सख़्तु मसइलो आहे अलाह जी इहा ॻाल्हि थी सघंदा आहिनि मारनि तकलीफ़ हुजे न इहो अखर ॿारो न बोलजांइ अलाह जा अलाह ताला फरमाए थो तोखे कीअं बि कनि चवनि चवराइनि जेके नओं मुस्लमान माण्हू थींदा आहिनि ॿाहिरि खे छॾे इहे बेफ़रमान कोन्हनि माउ पीउ जा बसि सही आहे कनि था फर्माबरदारी अलाह खे मञनि था कुफर खां निकिरी इस्लाम ॾे कनि था हीअ माउ जो फिर्क जे मसइले में को बि चयो वठिणो कोन्हे हल हेॾे हल हेॾे हल हुन बुज़ुर्ग जे क़बर ते हल हुनजे क़दमनि में हल हुनजे हिननि कमनि में हल हुन जूं ॻाल्हियूं तस्लीम कर ऐं ॾिसे क़ुर जे ख़िलाफ़ु हदीस जे ख़िलाफ़ आहिनि या उलमा किराम हुननि खे मञनि नथा मञनि पोइ ज़रूरु फिरे था न औलाद पंहिंजी चयो न वठंदी पीउ हुजे ताक़तवर माण्हू मां करे कमज़ोर हुजे पीउ हुजे ताक़तवर माण्हू त पोइ विढ़ंदो हुजे पोइ विढ़ंदो धक हणंदुसि अलाह चयो धक हणे असां वटि अहिड़नि छोकिरनि जा जवाब आहिनि ऐं ॻाल्हियूं आहिनि जिन खे पीउनि मां इस्लाम जे करे मारूं उन्हनि खे कुटियूं वीचारनि खे तरह तरह जी तकलीफ़ ॾिनो पर उन्हनि पंहिंजो अहिड़ो ज़ब्त करे वरितो जो इस्लाम हाणे जो आंदऊं घणा माण्हू मां मुताला कया आहिनि ॻाल्हियूं नओं मुस्लमान जूं मां ॿुधियूं आहिनि ऐं किताब लिखियल ॾिनी ते त हीअ मां कहिड़ी तकलीफ़ ॾिनी झटि आहे पुरुष माण्हू थी तकलीफ़ ॾिनऊं साहिब मूंखे दुनिया मारू आहे पोइ इन माउ ऐं पीउ सां दुनिया में सुठो हलजांइ तुंहिंजा माउ हुजनि गॾु पीउ गॾु पाण में हुजनि या जुदा जुदा हुजनि तोसां हो बि तकलीफ़ ॾे हो बि तकलीफ़ ॾे का दौर तकलीफ़ ॾे दुनिया में तुंहिंजो सुठो हलजांइ वञण सां तोखे वञे वरी मार सुठो हलजांइ जेकॾहिं तोखे धक जमा हणनि त पोइ हाणे छा कबो भॼी न वञिबो हुनखे चइबो त वाह जेको धकु थो हणे कीअं करिणो पवंदो पोइ कॾहिं मां त हली आख़िर कुरारो हूंदो जवान हूंदो त थकिबो औलाद ते हया ईंदो हया थींदो पुछणी थो औलाद आहे असांजो चओ नथो वठे नथो वठे त नथो वठे छॾियो घणे करे इहो तबई शइ आहे तबई शइ हिन जो गौ चढ़ी वेंदो त हे फर्मा बरदार थी पियो साहिब मां मारू आहे दुनिया में दस्तूर मां चङी तरह अदब ऐं अख़लाक सां इख़लास जेके नेकियूं आहिनि उन्हनि नेकियुनि जे मथां कॾहिं पीउ खे मुखालफ़त करे माउ खे मुखालफ़त करे उन्हनि खां थोरो दिलि जे अंदरि गर्मी करे ऐं ॻाल्हाए ईअं न कजांइ साफ़ सिधो जीअं ज़ुबान सां चए थो सचो अखर दिलि में बि सचाई ईंदी कॾहिं कॾहिं माण्हू दिलि जे अंदरि कावड़ हूंदो आहे लाचार चई विझंदो आहे त मां छा चवां पर दिलि जी कावड़ पहिला परमात्मा छो त हेठि अचे थो शबील मन राब जेको रब में मुतवजो थिए थो उन्हनि जो रस्तो उन्हनि जे दिलि में माउ पीउ जे लाइ रंज कोन हूंदो आहे तंहिंखे उनजो रस्तो आहे पोइ तव्हांजो ॿुधा मटण आहे
बाद ईंदो त पोइ मां तव्हांखे उते तव्हांखे अमर जी ख़बर ॾींदुमि जी जस तव्हांखे ॾींहुं ॾिठो थिए ऐं जेकॾहिं मुखालिफ़ ॻाल्हि ॾिठो त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि केतिरियूं अलाह ताला वटि हिसाब किताब कंदो आहे हे मां हिते आयुसि थोरा कया आहिनि हाणे रमज़ान शरीफ़ थो अचे पियो भलो महीनो आहे हा सभिनी खे अलाह तौफ़ीक़ अता फरमाए थोरो कमज़ोर थी पियो आहियां अलाह रमज़ान शरीफ़ सां निभाइण जी का तौफ़ीक़ अता फरमाए को रमज़ान असांजो पहिरीं हूंदो हो कमज़ोरीअ जो पर पोइ अलाह ताला मूंखे अहिड़ी तौफ़ीक़ ॾिनी जो हाफ़िज़नि जा क़ुर जो ॿुधनि ॿी तरावियूं पढ़े बाक़ाइदा ॿी पढ़े हाणे बि अलाह ताला मूंखे अहिड़ी तौफ़ीक़ ॾे मां इहा रमज़ान शरीफ़ जी जेकी बरकतूं आहिनि तव्हां वांगुरु मां उन बरकतुनि खां मालामाल बणिजा रमज़ान शरीफ़ खे असांजे गुनाहनि जो कफ़ारो बणायो 11 महीननि ताईं जेके असांजो ग़लति गुनाह आहिनि रमज़ान जी माना ख़तमु रमज़ान वक़्तु रमज़ खां रमज़ ज़वाद खे चइबो आहे ज़वाद सां चइबो आहे ततल वारी नंढड़ा कचड़ा गोरनि जा पेर गोरा उठनि जा गोरा नंढड़ा नौजवान हूंदा आहिनि वीचारा वारी ते पोइ माण्हू सजदारी झलंदा आहिनि पोइ चोपा ॾींदा आहिनि वारी ते पोइ चवंदा आहिनि रमज़ ते नाकत उठनि इलाही वारी ते तव ते हली वई आहे बचा खाइण फकरिस रमज़ान इन खां वरितल आहे त तव्हांखे रमज़ान तकलीफ़ ॾींदो भटकाईंदो पर सारे 11 महीने गुनाह ख़तमु थी गनीमत जा ॾींहं अहिड़े महीने में कंहिं माण्हू जी ॿीड़ी जेकी अरे ॿीड़ी जेके न कारो बुख बि कान्हे उन बि कान्हे पर ॿीड़ी थो जेके हाणे छा कजे अची वियो आहे उन सां मुंहुं ॾिबो दुआ आहे त अलाह ताला असांखे तव्हांखे रमज़ान जी أقم الصلاة وأمر بالمعروف وانهى عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور ولا تسعر خدك للناس ولا تمش في الأرض مرحا إن الله لا يحب كل مختال فخور واقصد في مشيك واغضض من صوتك إن أنكر الأصوات لصوت الحمير ألم تروا أن الله سخر لكم ما في السماوات وما في الأرض فأسبغ عليكم نعمه ظاهرة وباطنة أن الناس من يجادل في الله بغير علم فلا هدى ولا كتاب منير إذا قيل لهم اتبعوا ما أنزل الله قالوا بل نتبع ما وجدنا عليه آباءنا ولو كان الشيطان يدعوهم إلى عذاب السعير ومن يسلم وجهه إلى الله وهو محسن فقد امسك بالعروة الوثقى إلى الله عاقبة الأمور من كفر فلا يحزنك الكفر إلينا مرجعهم فننبئهم بما عملوا إن الله عليم بذات الصدور نمتعهم قليلا ثم نضطرهم إلى عذاب غليظ اللهم मां मुबारक रमज़ान वरी 12 महीने थी वियो केतिरा अलाह जा बहाना हलिया विया पंहिंजे रब ॾे केतिरा बची विया वरी आईंदे जी ख़बर न आहे बहरहाल शहादत आहे सॼे साल जा जेके गुनाह ऐं ग़लतियूं हूंदियूं आहिनि उहे अलाह ताला हिन महीने में माफ़ कंदो आहे ईअं सम्झणु घुरिजे
त ॼण असांजी ज़िंदगीअ जो वध में वधि सहारो अलाह ताला वटि क़बूल कराइण जो इहो रमज़ान शरीफ़ आहे। तंहिं करे इन में इंतिहाई कोशिशि करणु घुरिजे ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे रब सां वास्तो रखे। अलाह ताला फरमाए मन शहद मिनकुम शहर फलियसुम हो, जॾहिं महीनो अची वञे जंहिं वटि पहुचे ज़रूरु रोज़ा रखनि। हुकुम अलाह ऐं हिन क़ुर पाक जो तालुक़ इन रमज़ान शरीफ़ सां बि आहे। शहर रमज़ान الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان। महीनो रमज़ान जो क़ुर शरीफ़ हिन में नाज़िल थियो। अलाह ताला जी हिदायत जा शाहिद हिन क़ुर में आहिनि ऐं अलाह तबारक व तआला जा वॾा हिन में मज़मून आहिनि जेके इंसान खे अलाह ताला नाज़िल फरमाया। तंहिं करे हिन महीने में क़ुर शरीफ़ सां बि मुनासिबत आहे। ॾींहं जो दौर तिलावत, राति जो तरावीह ख़तमुल क़ुर या अलाह तबारक व तआला जे तरफ़ां हिकु नेमत मिलियल आहे जेका हिन रमज़ान में घणे क़दुरु माण्हू हासिल कनि था। इबादतुनि जो बि लुत्फ़ हिन में आहे छो त रमज़ान शरीफ़ सॼो ॾींहुं इबादत, वरी राति में जेका माण्हू राति जी इबादत करे थो या ॼण सॼी राति में दाख़िल आहे, सुबुह जो वरी सुबुह जी निमाज़ पढ़े थो, हिन विच में जेको थोरो घणो आराम कयईं, अलाह तबारक ताला ज़िक्र में जेको खलउ हूंदो आहे माना गफ़लत हूंदी आहे, अलाह माफ़ु करे छॾे। माण्हू निमाज़ पढ़ी वरी सुम्ही थो पए, वरी सुबुह जी निमाज़ थो पढ़े, अलाह ताला ॾिसंदो आहे त बानो जेसिताईं ताक़त हुई तेसिताईं कमु कयईं, वरी उथी मुंहिंजो सजदो करे थो, फरमाईंदो आहे त इहा सारी राति इबादत में लिखी छॾीसि। इहो त आहे आम शइ। बाक़ी हिन रमज़ान शरीफ़ जो मख़सूस आहे। रमज़ान शरीफ़ जी सारी राति इबादत आहे, सारो ॾींहुं इबादत आहे। रोज़ो ॾिसो था तव्हां केतिरे क़दुरु मज़बूत आहे, चखी बि माण्हू नथो सघे का शइ लज़ीज़। मालूम थियो त एतिरे क़दुरु अलाह ताला हिन जे इबादत में एॾो शान शरफ़ ज़ाब्तो रखियो आहे। उन जो नतीजो ऐं असरु हीअ आहे त इहा अहिड़ी घड़ी बि जेका असांजी कंहिं शइ जे चखण में ज़ायो नथी थिए, अलाह ताला अहिड़ी घड़ी सारे ॾींहं जी असांजी इबादत खां बि नथो ज़ायो करे। हा, ऐं इहा रमज़ान जी इबादत सारो ॾींहुं हले थी। ऐं जॾहिं बि जेकॾहिं को माण्हू बयानु करे थो रोज़ो बची पियो न, ईअं अलाह तबारक व तआला पोइ असांजी इबादत खे इन नमूने सां महफ़ूज़ थो रखे जंहिं सारो ॾींहुं परहेज़ कई। तंहिं करे असांजो ॾींहुं बि इबादत में दाख़िल आहे, राति बि इबादत में दाख़िल आहे। क़ुर शरीफ़ जो ख़त्मो आहे, ॾींहं जो दौर तिलावत आहे, सारो ॾींहुं माण्हू रोज़े में रहे। मलाइक लिखंदा रहनि था त हिन जा गुनाह माफ़, हिन जा गुनाह माफ़, हिन जा गुनाह माफ़। हेॾी वॾी ॻाल्हि आहे। अलाह ताला फरमायो आहे असामली रोज़ो मुंहिंजो आहे, अन अजदी यौमल क़ियामा, बदिला मां ॾींदुसि क़यामत जे ॾींहुं। रोज़ो मुंहिंजो रखियो। माण्हू केतिरा हुकूक में फाथल हूंदा साईं। हुकूक में फाथल जो मतिलबु कंहिंसां कंहिंखे धको हूंदई, कंहिंखे ॻाल्हाए हूंदई, कंहिंजी रक़म खाधी हूंदई, कंहिंजो हिन ते कर्ज़ु रहिजी वियो हूंदो या कहिड़ी हरकत, उहे थींदा हिसाब क़यामत में हिसाब थींदा। पर पोइ उहे हिसाब हुनजे अमल सालनि मज़ो, कंहिं सदके मां, कंहिं ख़ैरात मां, कंहिं निमाज़ मां, कंहिं शयुनि मज़ो उहे ॾिना वेंदा हक़दारनि खे ॾिबा। चवंदो आहे अलाह ॾिसो त आहे हिकु वकील आहे न, रब त अमलनामे में लिखे पियो हूंदो त हिनजो हिसाबु आहे। काटियोसि, निमाज़ काटियोसि, ज़िक्र काटियोसि, ख़ैरात काटियोसि, सदकात काटियोसि, चङा कट कम काटे 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 सफ़ा थींदी। इंसान आहे, ग़लतियूं थी वञनि माण्हू को
क़यामत जो ॾींहुं हाणे ग़लतियुनि जो ॾींहुं त न आहे, हाणे हिसाब जो ॾींहुं आहे। पोइ वरी अञा बि ॿिया लहणदार उथंदा, रब ताला फरमाईंदो त पोइ हाणे त कुझु कोन्हे, हिन ॾे छा ॾियां, ॾिसे हिन जा रोज़ा न आहिनि, हेॾे पासेदार रखिया आहिनि, उहे ॾे पोइ चवंदा रोज़ मुंहिंजो असां मिली अञा अॼु मां मुंहिंजी आहे, मां पंहिंजी शइ तव्हांखे गॾियां, इहो को मां कोन हणो आहे, रोज़ो त मुंहिंजो थियो न, हाणे मां कोन हलाइणो आहे, किसी पर सॼो हक़ु वियो, इहो ॾिसो सभु होॾे ॾिसंदा, हुनखे जंगल जा नज़ारा नज़र ईंदा, मारियूं नज़र ईंदा, पोइ चवंदासीं ॾिठासीं हीअ तव्हांजा आहिनि न सही, हीअ हिनखे छॾियो त इहे ॾियऊं न, चवंदासीं छॾियो अलाह तबारक व तआला रमज़ान शरीफ़ में वॾी इज़त वॾी बरकत वॾी ॿिन्ही जहाननि जी रखी आहे। अलाह ताला तव्हांखे नसीब करे, जेतिरो थी सघे हुननि जो अदब कजे, इज़त कजे, माण्हू ॻाल्हाइण ॿोलाइण खां बंदि रहे, अजायो फज़ूल न ॻाल्हाए, बेसुधो पंहिंजी सफ़ाईअ सां माण्हू रहे त कंदो आहे। रोज़े में जहिड़ी तरह खाइण पीअण खां परहेज़ आहे, तीअं गुफ़्तगी खां परहेज़ आहे, तीअं नज़र खां परहेज़ आहे, नज़र में न कबी, अजा आवाज़ बि न राग रूप गाना, छो त रोज़े जी माना आहे परहेज़, परहेज़ रुॻो पेट खां, नक खां परहेज़, अजाई नाच न हणंदो अचे, कन खां परहेज़, अजाया ॻाल्हाइण न ॿुधे, गुफ़्तगू खां परहेज़, गुफ़्तगू न करे, दिमाग़ में अजायूं सोचूं न करे, एतिरी त बि ॻाल्हि आहे साईं। तंहिं करे रोज़ रोज़ इहो एॾे सभिनी माण्हुनि जे इबादत जो कंट्रोल आहे। अलाह ताला छा असांखे हेॾो रोज़ो मज़बूत रखे, क़बूल फरमाए। मां अॻे थिए पढ़ियो हज़रत ईमान जूं ॻाल्हियूं, सो हुन में हिन ॻाल्हि हिकिड़ी आई आहे, पंहिंजे पुट खे नथी थो करे, ऐं हुनजो एॾो को कलाम हिकमत वारो ऐं ऊचो कलाम ऐं उम्दो मज़मून हुयो जो अलाह ताला क़ुर शरीफ़ पेश करे छॾियो, एॾो मक़बूल बानो अलाह जो जेको अखर ॻाल्हाई अलाह ताला असां ॾे क़ुर शरीफ़ में ॿुधाए मोकिलियो, जीअं बि चयो तव्हां अंदाज़ कयो, अलाह ताला तूं ई बादशाह हुआ, पर एॾो मक़बूल बानो जो हुनजा अखर क़ुर में विझी पंहिंजो कलाम करे छॾी। या बनई ए पुटड़ा, अॻ में सलावत निमाज़ खे क़ाइमु कजांइ, निमाज़ खे अॼु ॾिजांइ, अॼु ॾिनो निमाज़ जो साईं इकामत। ॿियो आहे सल सलात, अरबी जो अखर सल सलात, निमाज़ पढ़, अॻ में सलात निमाज़ खे अॼु ऐं क़ाइमु कर, माना इन निमाज़ खे छपर करे बणाए पंहिंजो छपर वठिबो आहे न, घटि में घटि माण्हू छांव जे लाइ छपर ठाहींदो आहे, छपर ठाहिण में बि ॿ टे माण्हू खपंदा आहिनि, को छूणियूं हणंदो, को मथो डामूं विझंदो, को छपर विझंदो, को छपर ठही वियो, पर ॿ टिनि माण्हुनि जी हाज़त हूंदी आहे, छपर हिकिड़ो माण्हू ठाहे सघंदो आहे। ईअं अलाह ताला फरमायो त निमाज़ खे पंहिंजे लाइ छपर बणायो अलाह जे अज़ाब खां, पाण में गॾिजी निमाज़ ठाहींदो तव्हांजे लाइ छपर थी वञे, पुट खे सलात निमाज़ खे पंहिंजे लाइ छपर कर, क़ाइमु करे सघे, माना ॿ टे गॾिजी जमात करे निमाज़ पढ़ो, निमाज़ जमात सां पढ़णु एॾी वॾी शइ आहे, अलाह ताला छा नसीब करे। जमात सां पढ़ण में 25 दर्जा, ऐं जेकॾहिं माण्हू डंदड़ ते हणे न साईं, वज़ूअ में डंदड़ हणे उन सां वरी पोइ निमाज़ पढ़ त डंदड़ जे करे 70 सवाब, हाणे साईं वरी जो इमाम जे पुठियां पढ़े त 25 सवाब, इमाम ख़ुदि 25 सवाबनि खे हासिलु करणु, जमात पोइ वठो न, हे बि गॾिजी जमात जो माण्हू आहे न, इमाम बि अॻे पढ़ाए थो, 25 दर्जनि जो हक़दार बि त ॾिसे जॾहिं माण्हू जो निमाज़ पढ़ाए या पढ़े त बि 25 जे पढ़ाए थी 25, ऐं जे वरी डंदड़ जो थिएसि त पोइ 25 खे 70 सां बि माण्हू सर्व करे केतिरा दर्ज अची वञनि।
हज़ार खिल वञनि हिकु नमाज़ जा अलाह ताला असांखे ॾंदण सां नमाज़ फरमान त लौला शुक्र अला उम्मती लअमरतुहुम बिस्सवाक हिंद कुल्ल सलात मां पंहिंजी उम्मत ते गर्व थो सम्झां कुझु तकलीफ़ नबी सिंह उम्मत जी तकलीफ़ जा विकास न तकलीफ़ जा विकास न हुआ त मुंहिंजी उम्मत खे तकलीफ़ हुजे पंहिंजे नंढड़े ॿार जे लाइ माण्हू थोरी तकलीफ़ न ठहंदो आहे असां हुज़ूर पाक सलाह सम्झे नंढड़नि ॿारनि खे बि नंढड़ा आहिनि बाबा लौला अन शुक्र अला उम्मती जेका न मां पंहिंजे उमिरि जे मथां गौरव न सम्झां सख़्तु न सम्झां अमरतुहुम बिस्सवाक जेका हुकुम कयां आदोर करे हाणे नमाज़ पढ़ो ॾंदण कयो हिंद कुल सलात हर हिकु नमाज़ जो एॾो हुकुम अलाह ताला जो आहे जो नबी साईं पिया फरमाइनि पर पाण फरमायो मां हुकुम नथो कयां बाक़ी ॻाल्हि हुनजी एॾी थो ॻाल्हि हाणे चवनि जंहिं माण्हू ॾंदण न ॾिनो त हुकुम जी इनहराफ़ी न की पर जज़बात जी इनहराफ़ी त की नबी जा जज़्बात कहिड़ा आहिनि तव्हां पर सम्झो था ॾंदण जे लाइ कजे न हुकुम त न कयूं भला जज़्बात हुजनि न तंहिंजी महिल जेको माण्हू ॾंदण सां निमाज़ थो पढ़े नबी जी जज़्बात उन में सवाब 70 दफ़ा हिकु निमाज़ 70 दफ़ा हिकु निमाज़ वॾी ॻाल्हि आहे 7 खे तव्हां 25 सां ज़र्ब करे वरी 2 ॿुड़ियूं खणी ॾियो त 1000 ई बणी ॾिजे हाणे वरी इन ॾंदण जो रोज़े में ख़्यालु करियो नबी साईं फरमाइनि था त लखलूफ़ फम साए में लखलूफ़ फम साए में अतियब ईंदी मिनल मिस्क नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब थो फरमाए अलाह जी हदीस कुदसी आई आहे हदीस थींदनि 2 क़िस्म हिकिड़ा नबी साईं पाण फरमाइनि संदन मज़मून ॿी हदीस अलाह जे तरफ़ां आयल अलाह जो मज़मून हिन क़ुर जहिड़ो आहे उहो पर एतिरो फ़र्क़ु आहे जो निमाज़नि में न पढ़बो आहे तंहिं करे हुनखे हदीस कुदसी चवंदा आहिनि निमाज़ न पढ़जे क़ुर करियो फ़र्क़ु एतिरो आहे हदीस कुदसी मां पढ़ी क़ुर जी विझे थी पर निमाज़नि में कोई बि आहे एतराज़ करे फरमायो अथनि त रोज़ेदार माण्हू जेको सॼो ॾींहुं बुख उन जे करे वात में कुझु बि गिड़जी न करे न पोइ कुझु ॿारो थी पवंदो आहे हिनजे लाइ फरमायो ॿारो सही आहे हिन ॿार जे करे ॿारे जे करे थोरी भूल पैदा थींदी आहे पोइ अलाह ताला थो फरमाए हीअ भूल मूं वटि मुश्क खां बि बेकार आहे असां पैदाश छॾी पैदाश छॾी फरमाए त मां हिनखे सुहिणे तरीक़े सां करे पैदा कयो हिन जो हिकु हिकु अमल इलाही छा आहे इहो ख़्यालु कजो जेतिरो थी सघे त क़दुरु एॾो कजे अलाह खे क़दुरु आहे रोज़े जे वात में रोज़े जे सबबु बदबू पैदा थियण जो अजुर आहे ईअं ऐं होॾां वरी जेकॾहिं माण्हू ॾंदण करे त 70 सवाब मिले होॾो अजुर उहो बि थिएसि ऐं हेॾो ॾंदण करे हाणे कहिड़ो थी वियो वरी दुआ करे त अलाह ताला सभु आई न तव्हां सस्तो था सम्झो पुट जो फरमाए सलाह त निमाज़ कान कर माण्हुनि खे सेखार निमाज़ वामर बिल मारूफ सेखार माण्हुनि खे भलियूं ॻाल्हियूं माण्हू ॿियनि खे सम्झाए हाणे इहे जेका मां ॻाल्हि अर्ज़ु कई आहे कहिड़े क़िस्म जी सिखिया त आहे न माण्हू खे सम्झ में अचे मुमकिन घटि न सिखिया थी वन अनिल मुनकर ऐं बुरनि ॻाल्हियुनि खां बि रोके ॼणो रोज़े जो हिते शान पियो थो मालूम थिए बुराइनि खां रोके कसो करणु मैदान इज़त वारो थी हलो अलाह ताला जी तौहीद ऐं बंदगीअ जे मथां क़ाइमु रहो नसीहत ॿियनि खे कर भली ॻाल्हि ॿुधाए
बुराई खां परहेज़ कर, पोइ तव्हांजे लाइ वधि में वधि नफ़ो आहे इन में। वस्बिर अला मा असाबक, सब्र कर जेकी तोखे घुरिजे। इहे ॻाल्हियूं जेके कजनि थियूं न, सभु कंहिंखे पसंदि न ईंदियूं आहिनि। को माण्हू चवंदो ॼण चॾ हाणे अॼाई पियो ॻाल्हियूं करे ईअं वेठो इंसान आज़ादु आहे न, हिन दुनिया में परवाह कान्हे। यार हाणे बि ॾिसूं ॻाल्हियूं ॿीहर थोरो जेकर ज़ोर सां हुनखे ॿुधाइबो त मुमकिन आहे चिड़े बि, चिड़ण खां पोइ माण्हू ॻाल्हाए बि। ॻाल्हाइण में ॻाल्हाइणु हेॾो बेइंसान आहे, हे चवंदो मां हक़ ते हो न हक़ ते, वरी पोइ ईअं तकलीफ़ पहुची वञे, को धको हणे को चङो हणे। अलाह फरमाए थो वस्बिर अला मा असाबक, तोखे जेकी पहुचे इन नेकी जे कम करण में, बुराई रोकण में पहुचे तकलीफ़ सभु जवाबु न ॾिबो। हे बि हिकिड़ो एहराम चइबो, में छा चइबो? एहराम कंदो माण्हू हज ते, हीअं त पोइ धिको ॾिसंदा आहिनि परते थिड़ंदो, हीअं ॾिसे छो धिको ॾिनई? हज में ईअं थियो पेर ते को लत अची वई, परवाह न कर, जलेबी पेर जेसिताईं लत परे करे टोणे ईरा अची त जलेबी ज़ोर सां छिके बि न कर त मथां हुनजे पेर खे सट अचे। हा, एहरामा न इहो इज़त मिलंदी आहे। हिते बि एहरामा बि छा आहे, जेको तोखे तकलीफ़ ॾे तंहिंखे जवाब ई न ॾे, चुप करे करे। एहराम में बि थींदो आहे, मालूम थियो त इंसान एहराम में आहे सदाईं। बाक़ी ॿ टे महीने ॿ टे ॾींहं हज जा जेको विराम करे वञे थो हज ते, इहा हिकिड़ी प्रैक्टिस आहे, इस्तेमालु आहे। बाक़ी आहे सदाईं एहराम। कहिड़ी शइ जेका हराम आहे पोइ हलाल हुजे, हज खां सवाइ बाक़ी ॿी थोरी थोरो ख़्यालु करे ॾिसो, जेके हराम आहिनि से हराम आहिनि, जेके हलाल आहिनि से हलाल आहिनि। मालूम थिए त हराम हलाल न आहे न, इहो एहराम आहे बि छा आहे। अलाह ताला शाल असांखे हमेशह जे दाइमी एहराम में रखे। वॾो हिमत वारो कमु अथव, ॾाढो हिमत वारा माण्हू ॾिसो था दुनिया में, भलाई वारा माण्हू, अज़मत वारा माण्हू, उन्हनि जो कमु आहे हुकुम करणु नेकी जो, रोकणु बुछड़ाई खां, तकलीफ़ खे सब्र करणु, आमाल सालिहा जे लाइ वधि में वधि आहे कुवत आहे जेका इंसान खे मिले थी। अलाह फरमाए इहा कुवत आहे वॾो कमु, अज़्म मोर हिमत जो कमु। पोइ माण्हू तोसां ॻाल्हाईंदा, चवण त घटि वधि अलाह तो सैर ख़बर तूं गल पंहिंजो न फूके माण्हुनि जे लाइ, मूं फूके हेॾे करे मूं वेही रहे, ईअं न करे कार भला तमशे फिलहाल मरहा, ऐं न हल तूं ज़मीन में हाकर करे। माण्हू हलंदो आहे, किली हलंदो आहे, कुझु कुल्हा घड़ंदो आहे, कुझु कंधु बिलो ॾींदो आहे, ऐं विखूं विखूं अहिड़े मर्ज़ी सां खणंदो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त अकल थी थो वञे। अलाह फरमाए दुनिया बि मंद थी हले, तोखे अलाह मथो नज़र नथो अचे, आकल कंहिंसां थो करे, माण्हुनि सां थो अकल करे। इहे माण्हू अकल करण जहिड़ा आहिनि त तो जहिड़ा केॾी बि अकल करे बादशाह सलामत में हुजे त बि हिकिड़े चोड़े जहिड़ो आहे। छा आहे तव्हां चोड़े जे ज़मीर खे त ॾिसो, मामून रशीद गिरफ़्तार करायो पंहिंजे चाचे इब्राहिम खे। हारून रशीद मामून ॻाल्हाई इब्राहिम गिरफ़्तार कराई, जो हुन कोशिशि कई इनकलाब आहिनि थी जे मामून रशीद जी हुकूमत खे उल्टाए मां थींदी विया। आई ॻाल्हि सम्झ में, इब्राहिम चाचो गिरफ़्तार कई। इब्राहिम भलो माण्हू, ॾाढो भलो मामून रशीद वॾो आलिम हो, हारून रशीद जो पीउ हो, हारून रशीद बादशाह, तुंहिंजो पुटु जो मामून रशीद भाउ ॾे त हुकूमत न वई न ॻाल्हाए गिरफ़्तार सॼी हो पई त चाचे खे गिरफ़्तार कराए थी, चाचे खे गिरफ़्तार कराए सो वञे पियो रस्तो वठी वॾनि माण्हुनि सां। मामून रशीद कंहिं ख़्याल सां न वञे, वज़ीरनि सां अमीरनि सां, त हिकिड़ो भलकी बीठो हो, कारे रंग जो चोड़ो
करे भंगी वटि मूंखे क़बूल कराए। कहिड़ा माण्हू हर हिकु हिन भंगी वटि मूंखे मक़बूल। माना इंसान जो ज़मीर हेॾो आहे जो बादशाह नज़र मां किरी थो पए। मां कीअं ॻाल्हि ॿुधायां आई सम्झ में तंहिं करे पंहिंजा मिटा फूके नाल बाबा न्याज़ बंदी करे हिन अलाह ताला कोन चाहींदो आहे अहिड़े माण्हू खे जेको आकड़ करे हले, जेको फ़ख्र सां हले। फ़ख्र ख़राब आहे। वक्सी जी मशीत पंहिंजे रफ़्तार में तूं नरमी करे तकिड़ो हले थो रस्तो आहे त उन में भली तकिड़ो वञे। बाक़ी आम रवाजी तरह सां तकिड़ो ज़िक्र ज़िक्र करे न हलो। पंहिंजे आवाज़ खे बि नरम रखो। आवाज़ वॾो न कर, कंहिंजे मथां सख़्ती सां न ॻाल्हाए, अकल करे न ॻाल्हाए। हिन अनकर अस्वार ॿुधायो तव्हांखे आवाज़ जी कैफ़ियत। इहो हज़रत लुकमान चयो पंहिंजे पुट खे त बाबा बुरो आवाज़ ॿुधाए, जेकॾहिं आवाज़ में का फज़ीलत ऐं शराफ़त हुजे त पोइ आवाज़ ते गॾिजी वॾो आहे। कहिड़ो बि माण्हू रड़ियूं करे गॾिजी आवाज़ जहिड़ो आवाज़ थींदुसि। हालांकि बुरो आहे न, बुरो इन करे आहे जो ॾाढो आहे। तंहिं करे ॾाढो आवाज़ करे तव्हां गॾ सां पहुची न सघंदव, पर पंहिंजे माण्हुनि में ॾाढो आवाज़ करे गॾ जहिड़ा थी पवंदव। ألم تروا أن الله سخر لكم ما في السماوات وما في الأرض أسبغ عليكم نعمه ظاهرة وباطنة. न था ॾिसो अलाह ताला फर्मा बरदार कयो तव्हांजे लाइ। आसमाननि जी सभु शयूं तव्हांजी मिले, ज़मीन जी सभु शयूं तव्हांजी मिले। को बि माण्हू इहा ॻाल्हि ॿुधाए हिकिड़ो अखर त मां कंहिंजे कम जो आहियां। असां आसमान जे कम जा, झोड़ जे कम जा, बिजली जे कम जा, मींहं जे असां कम जा आहियूं। मींहं खे नथो ॾियूं। हीअ पोख जेका थी थी झंगल में इहे असांजी पोख जे असां कम जा आहियूं। पर हे जेके ढोर लॻा असांजे घर में बीठा असां उन्हनि जे कम जा आहियूं। इहे सभु असांजे कम जूं हूंदा। बेकार उहो हिकिड़ो इंसान नज़र ईंदो। गौर करे ॾिसो, गौर करे त मां इंसान कंहिं शइ जे कम जो आहियां। को ॿुधाए रिकार्ड आहे इहो त मां फलाणी शइ जे कम जो आहियां, फलाणी कोन्हे बाबा। ईअं अहिड़ो बेकार इंसान जो थी आकड़ करे ॻाल्हि करे हुजे। हा, अलाह ताला फरमाए त मां शइ सभु तव्हांजे लाइ तयारु कई आहे, तव्हांजी कम जी आहे, तव्हांजे कम जा न आहे। तव्हां रब थो फरमाए त पोइ मुंहिंजे कम जा थियो। वरी हिकिड़ो ॿियो अखर इंसान कंहिंजे कम जो न आहे, यादि करियो। ऐं अलाह ताला जे कम जो आहे। अलाह जे कम जो कीअं आहे? सजदो कंदुसि, अलाह ताला फरमाईंदुसि त मुंहिंजो हक़ सुञातो आहे, मुंहिंजो हक़ सुञातो थी। असां आहियूं रब जे कम जा। काइनात सारी आहे असांजे कम जी, असां आहियूं रब जे कम जा। रब खे कहिड़ो कमु था ॾियो? सजदो था कयूं। अलाह जी चांदस वॾे थी ठाहींदी भला। इन जे लाइ मां बानो पैदा कयो आहे मुहबत सां। इनखे सुभाणे मां इज़त ॾियां, बेइज़त खे कहिड़ी मां इज़त ॾींदुसि? इन कम जा आहियूं असां। अलाह सुभाणे असांखे इज़त ॾे। पोइ माण्हू बेइज़त थी वेंदी आहे, बेफ़रमानी करे बेइज़त न थिए। ألم تروا أن الله سخر لكم ما في السماوات وما في الأرض أسبغ عليكم نعمه ظاهرة وباطنة. कामिल कंहिं तव्हां ते नेमतूं कयूं, ज़ाहिर बातिन। अहिड़ियूं नेमतूं जेके इंसान खे ख़बर कान्हे। खुलियल नेमतूं रब जूं। आवाज़ ख़म्सा असांजे खुल अखियूं ॾिसण जा, कन ॿुधण जा, बदन में रुगो ज़ाहिर बातिन था ॻाल्हायूं। वरी बातिन नेमतूं अकुल दिमाग़ में, कुवत ख़्याल बि उन में असांजे ख़ज़ाने में लिखी सॼी उमिरि जी ॻाल्हि किसी ॻाल्हि। ॿियो न त हाफ़िज़नि खे क़ुर सॼी यादि थी आहे। फ़ाइदो थियल आहे, अंदरि को किताब आहे, पने जॾहिं कर अंदरि पियल आहिनि। बातिन नेमतूं ईअं सिहत तंदुरुस्ती। अलाह ताला एॾो सामान असांजे अंदरि में रखियो आहे, एॾो सामान अंदरि में रखियो। हिकिड़ो दोस्त डॉक्टर ख़बर करे, अखियुनि जो डॉक्टर,
चइबो साईं हिकिड़ो वायर आहे अखि में, हिकिड़ो वायर आहे अखि में, जेको हेठिरो मिले त 25 में रंधिणो थी। हाणे त बसि 25 में रंधिणो, हाणे 25 में रंधी एॾी वायर पोइ जोड़े न पई आहे। छा कजे अलाह जूं एॾियूं नेमतूं एॾे हिसाब सां, एॾे धंधे सां, एॾी वॾी ॻाल्हि आहे। रब तबारक व तआला इहा वाइदिंग करे छॾी आहे, जीअं समझदार माण्हू सम्झनि था। वाइदिंग कई थी जीअं दवाई निकिरी आहे न, मोटरनि जी ज़मीन ते कीअं माण्हू पंज माण्हुनि खे बि ख़बर पवंदी, न त इहा ज़ाहिर में मुंहिंजी नेमतूं बातिल दिमाग़ केतिरा माण्हू बेकार आहिनि। ईअं न करे मुंहिंजे हक़ में उथी बिना इल्म जे सां जहिड़ो कनि। अलाह हीअं न आहे, हीअं आहे, हीअं न आहे, हीअं आहे, फलाणी ॻाल्हि उथी आहे, फलाणी ॻाल्हि सादी आहे, हीअं न आहे, हीअं आहे। अलाह जे कुदरत वेठा आहे पकड़, हीअं न करियो, अकुल करियो बिना इल्म जे। अलाह जे हक़ में झगड़ा, न की हिदायत, न को दफ़्तर आहे, किताब तव्हां वटि रखियल जंहिं पढ़ी ॿुधायो त अलाह जूं चुकूं आहिनि। अलाह चुकूं वठो बादशाह बेपरवाह बेमिसिर एॾा कील रहम जॾहिं चइजे हुननि खे इतबियू ताबेदार थियो। मां अंदर अलाह अलाह जे क़ुर जा कालो न तबे मां वजदन हलाया बाद असांखे पंहिंजो दस्तूर आहे। काफ़िरनि खे चवंदो न, चवंदो पंहिंजो दस्तूर आहे। अमेरिका खे चओ, रूम खे चओ, रूस खे चओ, यहूद खे चओ, नज़ारनि खे चओ, बाबा क़ुर जा ताबीज़ असां पंहिंजा ॿिए ॻाल्हि खां जेका शइ वधी आहे हुनजा बिना सॼी तकलीफ़ करे मुस्लमान गुज़ारा जेके क़ुर में नथी करे। अलाह फरमाए थो शैतान जो दूर में रज़ाबी सही, शैतान हुनखे जनम जे ॿाहिरि सॼियूं पियो थो वञे त बि इन पंहिंजे पीउ ॾाॾे जे ताबे थींदो। शैतान तव्हांखे उन्हनि जी पोयां लॻाए जनम जे ॿाहिरि तव्हांखे करे रहियो आहे, तव्हां वलर करे वञी रहिया आहियो, वॾे तव्हांखे दोज़ख जी तरफ़ हुननि खे छॾे रहियो आहे। तव्हांजे अकुल करियो। वई मुस्लिम वजह अलाह जेको हवाले कंदो जो मूं अलाह ॾे मुस्लिमनि नेकोकार बि हूंदो फ़क़ति ॾिसण तंहिं कड़ी मज़बूत लफ़्ज़ सां टुटंदी कान। कड़ी में जो हथु पियल हुजे दरिया में बि लड़के त बि दरिया में खणे मथो मज़बूत आहे। मथो कंहिं में कड़े में हथु पइजी वञे न, ॾाढी भरी वञे मतिलबु कड़ी अहिड़ी मज़बूत आहे अलाह जी, कंहिं क़िस्म जो दुनिया में नुक़सान न। लोह जी कड़ी में माण्हू केरु फ़ाइदो कंदो थिए। अलाह जे पासे बि आहे कफ़र फराजा नबी जेकॾहिं तूं कुफर थो करे तोखे त हम जिन्स में